दादन पुट जेको थियो उनखे वक़्त जूं अभागियूं घणियूं सम्झी विसारे छॾ। बाबा पुलिस में पेश पओ, ज़िंदगी बची वेंदी तुंहिंजी। मां ॻाल्हायुसि, मां अॼु अखियुनि जो नूर आहीं पुट, तोखे कुझु बि थियो त मां मरी वेंदई। दादले ॻाल्हायो, मां साथ बाबा जी हयाती एतिरी, ॿियो त प्लान बि तो कयो आहे, हाणे जहिड़ी जी पुॼाणी कर। पर फायरिंग थी वई, ठा ठा ठा, हेॾे ॾिठुई। बाकी तू शॉट आए वो लगा ओके अच्छा हाँ अधे सजा वठो तुझे है मेहरबानी बाबा कुर्ब मुंहिंजा ॿ यूट्यूबर दोस्त यासीन ऐं सोहेल पीरज़ादो परे खां पंधु करे पहुता आहिनि। असां हिते पंहिंजे फिल्म जे सेट ते उन्हनि खे भली कार चऊं था, अर्ज़ु रखूं था त वीडियोज़ हाली अपलोड न कनि, इहे पोइ कनि जॾहिं असांजी फिल्म ऑन एयर थी वञे। ओके सर अर्ज़ु इहो असांजो मञींदो, तव्हांजी महिरबानी। थैंक यू। क्लियर कट देखते आगे कैमरा ही मतलब बताया था जी बाबा से अची क्यों शुरू कंदा अभी अरे ये दिलजान जी ज़िंदगी जी ख्वाहिश आहे तू मेरे चेते मसाद अच्छा मासाद तेरे चयो हाँ जी क्या? चवई मसाद जी ॻाल्हाई मासाद जी चवई मसाद जी चवई ॻाल्हि कर दरिया ख़ान दिलजान जी ज़िंदगी जी ख्वाहिश आहे त तूं सॼी ज़िंदगी मुंहिंजी अखियुनि जो ठार रही, पर तुंहिंजे हथनि में बंदूक ॾिसंदी आहियां उमेदनि जा सभई सलाह सही विया आहिनि। दरिया ख़ान दुश्मन मारे बंदूक खे ॿाहिरि छॾी पोइ त बसि न तूं दिलि न लाइ एतिरो मसाद हिकिड़ी ॻाल्हि गौर सां दुश्मन जो सिर खणी हुनखे उफट मारे हीअ हथियार मां पंहिंजे हथनि सां पाण साड़े रख करे हिकिड़ो ॿीहर वठ छा आहे दुश्मन मारे बंदूक खे ॿाहिरि छॾी पोइ त बसि न मसाद दुश्मन खे उफट मारे